अमीर भला अठई पहरवा मुझ गिला बस अमीर भला अठई पहरया मुझ गिला छो जो कयो तुम प्यार अमा सभई आयो नेकिन बाजी मां तुसे गुनाहगार। दोस्तों ही तव्हां मोलाई ऐं माशूक सर जो जेको डुइट सॉन्ग ॾिठो आहे थोरो ॿुधो बि हूंदो, इहो कल्ह खां वठी वायरल थियो आहे। सोचण जी ॻाल्हि इहा ई आहे त माशूक सर सां गॾु जेको मोलाई ॻाए रहियो आहे डुइट सॉन्ग, यानी मोलाई जो एतिरो टाइम ख़राबु थी वियो आहे जो माशूक सर जहिड़े सां हाणे मोलाई डुइट थो ॻाए। मोलाई जो मतिलबु एतिरो टाइम ख़राबु ईंदो मूं कॾहिं सोचियो बि न हुयो। सची पुछो, मूं इहो सोचियो त मोलाई वॾे वॾे फ़नकारनि सां गुलाब सां ॿिनि सां डुइट करे थो त तमामु जल्द ज़ीशान सां डुइट कंदो, या शमन मिराली जहिड़े वॾे शहनशाह फ़नकार सां डुइट कंदो, या अहमद मुग़ल सां डुइट कंदो, या शाहिद बबर सां, मतिलबु वॾे वॾे फ़नकारनि सां डुइट कंदो। बहरहाल एतिरो मोलाई किरी पियो आहे जो मोलाई हाणे माशूक सर सां डुइट गानो कयो आहे। ऐं सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, उहो गानो ॿुधी करे त मूंखे एॾी खिल आई आहे ऐं तव्हांखे बि कॉमेडी गानो लॻो हूंदो। किथे मोलाई किथे माशूक सर। हाणे माशूक सर जो बैलेंस एतिरो किरियो आहे जो हू वरी मुमताज़ मोलाई जो एतिरो बैलेंस किरियो आहे जो माशूक सर सां हाणे ॻाए थो। माशूक सर हिकिड़ो मश्करो आहे, जीअं उर्दू गाननि में चाहत फ़तेह अली खान आहे, उर्दू गाननि खे विञाईंदो आहे। माशूक सर बि ईअं सिंधी गाननि खे विञाईंदो आहे। हू चाहत अली फ़तेह खान ऐं असांजो माशूक सर बराबरि आहिनि। चाहत फ़तेह अली खान राहत फ़तेह अली खान कॾहिं न थी सघंदो। माशूक सर कॾहिं बि शमन मिराली जी जॻह नथो वठी सघे, मोलाई जी बि न। पर मोलाई पंहिंजो वैल्यू एतिरो किरायो आहे जो हाणे माशूक सर सां वेही ॻाए थो, डुइट गाना करे थो। कसम सां इन गाने खां पोइ मूंखे लॻे थो मुमताज़ मोलाई जो वैल्यू ख़तमु थी वेंदो ऐं मुमताज़ मोलाई साॻी पुराणी पोज़ीशन ते मोटी ईंदो जिथां स्टार्ट थियो हुयो उहो। शमन खे वरी चांस शुरू थियो आहे। शमन मिराली या गलाम हिन टाइम हर कोई शौक़ सां ॿुधे थो ऐं मोलाई पाण खे पंहिंजो वैल्यू किराए थो। मोलाई जी इहा आहिनि ग़लतियूं, कॾहिं कॾहिं मोलाई मतिलबु ग़लती अहिड़ी करे वेंदो आहे जेको वरी 5-10 साल पोयां हुनजो मतिलबु बैकग्राउंड हलियो वेंदो आहे। मोलाई ख़ासि करे शमन सां अगरि डुइट कंदो अचे हा त हाणे मोलाई अञा मिलियन में वञे हा। पर माशूक सर ॾे वियो, उनजो मक़सदु इहो आहे त मोलाई जी बि साॻियो ई हाल आहे। तॾहिं माशूक सर जी मतिलबु एॾी इज़त वधी वई आहे टिकटॉक ते त ज़ाहिर ॻाल्हि आहे मुमताज़ मोलाई बि उन सां डुइट करे थो ऐं पाण खे फेमस करण जे चक्कर में। असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो सुठी लॻे त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। शाहिद कुसविला यूट्यूब चैनल ऐं असांजे पेज खे बि।